अच्छा, अदा हुन भाउ जो नालो ॿुधायो। अदा नाले जी मूंखे ख़बर कोन्हे, बाक़ी हा एतिरी ख़बर आहे त असांजो सिंधी भाउ चरिया नूर मेमन हालाई नालो आहे असांजे उन भाउ जो। इन्ही भाउ मोइन जे दड़े मां मिलियल अजरक खे डीकोड कयो हो। हाणे वरी दुनिया जी वॾे में वॾी अजरक ठाहे हिकु रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे, जंहिंजी दरख़्वास्त गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड खे बि कई वई आहे। अॼु जिते सिंध जे घणनि स्कूलनि में सिंधी ॿोली खे अहमियत नथी ॾिनी वञे, उते हिन सिंधी भाउ पंहिंजी ठाहियल अजरक ते सिंधी अल्फ़ाबेट सां गॾु मोइन जे दड़े जी ॿोली खे ज़ाहिर करे इहो साबित करे छॾियो त असां में अञा बि दम आहे, अञा बि कुझु करण जी हिमत आहे। अच्छा, अलाए अदा असांखे ख़बर कोन्हे। अदा पाण खे अॻु में कॾहिं कंहिं शइ जी ख़बर पई आहे जो हाणे पवंदी? असांजा वसीला विया असांखे ख़बर पई, शहर पराया थिया असांखे ख़बर पई, वॾेरनि ऐं सरदारनि 72 साल असांखे ऊंधा में रखियो असांखे ख़बर पई। अदा मञो न मञो पर असांजी ज़हनियत हीअ आहे त असीं पंहिंजनि खे परायो ऐं परायनि खे पंहिंजो सम्झूं था। जीअरे असां वटि को बि क़दर कोन्हे, पर मरण खां पोइ वर्सियुनि ते लोहा ॻाइणु असांजी फितरत आहे। कंहिं वॾेरे जे अचण ते जेतिरी वाह वाह कंदा आहियूं, ओतिरी वाह वाह जेकॾहिं पंहिंजनि माण्हुनि जी हौसला अफ़ज़ाई ते कयूं हा त अॼु हालात कुझु ॿिया हुजनि हा। असांजा कई माण्हू वीचारा धरती लाइ कुझु करणु चाहिनि था, पर हिते उन्हनि जी सपोर्ट न कानून थो करे न वरी माहौल थो करे। को बि माण्हू केर बि हुजे, कहिड़ी बि ज़ात सां तालुक़ रखे, अमीर हुजे या ग़रीब, हिंदू हुजे या मुसलमान, पर जेकॾहिं सिंध धरती लाइ जज़्बो रखे थो त उहो असांजे लाइ क़ाबिल इज़त हुअणु खपे। पंजनि परायनि जी सुञाणप रखो, माण्हुनि जे किरदार खे ॾिसो। नूर मेमन हालाई जो आर्टिकल मूं अख़बार में पढ़ियो, पढ़ण साण ई दिलि खे सलाम कयो। यार भली असां सिंध खे जन्नत जी वादी सम्झूं, पर हक़ीक़त हीअ आहे त सिंध सां कंहिं बि वफ़ा न कई। तारीख़ी हमला हुजनि या सियासी रंग, सभु सूरतूं नुक़सानकार ई साबित थियूं। जेकॾहिं अहिड़ी हालत में केरु पंहिंजी सिंध लाइ ऐं पंहिंजी सक़ाफ़त लाइ कुझु करे थो त उनखे सलाम पेश करणु असां ते फ़र्ज़ु आहे ऐं इहा ई क़ौम जी सुञाणप आहे। नूर मेमन हालाई साहिब, जेकॾहिं तव्हां ही वीडियो ॾिसी रहिया आहियो त आऊं मिस्टर सिंधी ऐं मुंहिंजे फॉलोवर्स तरफ़ां तव्हांखे क़ौमी सलाम पेश करियां थो, इन उमेद सां त तव्हांजो जज़्बो ॾिसी असां में बेदारी ईंदी ऐं कुझु करण जी हिमत पैदा थींदी। हर सिंधी पंहिंजे अंदरि जज़्बो रखे थो, बसि असांखे उनजी हौसला अफ़ज़ाई करणी आहे। फुड़ी फुड़ी तलाह थींदो आहे, हिकु हिकु जो साथ ॾेई उनखे दुनिया सां ॻंढे पंहिंजी क़ौम खे ॿीहर उथारणो आहे। अॼु ॾींहुं ताईं असां कुझु न कयोसीं, इन ते ॾुख न कयो। ग़लतियुनि मां ई इंसानु सिखंदो आहे। बसि हाणे ही अहद करे क़दम वधायो त कुझु न कुझु करिणो आहे, छो त पंहिंजे पाण खे तब्दील करिणो आहे।